जयराम जी की। अॼु तारीख़ 4 सितंबर। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे मुख्य धर्म। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त असांजा मुख्य धर्म कहिड़ो आहे। भारतवासी पंहिंजो मुख्य कर्तव्य मुक्तिअ जी प्राप्ति पे समझो आहे। भारतवासी धर्म, अर्थ, काम, मोक्ष पंहिंजे जीवन जो मक़सद पे जातो आहे। धर्म जी माना आहे सचाईअ ऐं ईमानदारीअ सां धन कमाइण। काम माना गृहस्थ आश्रम में रही थोरा ॿार पैदा करण, जिन जी पूरी तरह पालना तालना करे सघिजे। मोक्ष माना मुक्ति। धर्म, अर्थ, काम ऐं मोक्ष असांजो सचो कर्तव्य आहे। जयराम जी की। मुक्तिअ जो अधिकारी उहो ई आहे जेको कष्ट सहे थो ऐं पंहिंजे सत, धर्म, शील ते पको रहे थो। जयराम जी की। धर्म छड़ी दस लीलाशाह तुझो जोर लगाए जमानो। धर्म छड़ी दस लीलाशाह तुझो जोर लगाए जमानो। जोर लगाए जमानो मुखे माण्हू चवनि मस्तानो। जोर लगाए जमानो मुखे माण्हू चवनि मस्तानो। मुखे दुनिया चवे दीवानो। मुखे दुनिया चवे दीवानो। धर्म छड़ी दस लीलाशाह तुझो जोर लगाए जमानो। धर्म छड़ी दस लीलाशाह तुझो जोर लगाए जमानो। मां घटि जात खे समझन काई कीअं तोखे परचाया। मां घटि जात खे समझन काई कीअं तोखे परचाया। तूं हिकु राजी लीलाशाह मूंसां साण असारो जमानो। तूं हिकु राजी लीलाशाह मूंसां साण असारो जमानो। साण असारो जमानो मुखे माण्हू चवनि मस्तानो। मुखे दुनिया चवे दीवानो। धर्म छड़ी दस लीलाशाह तुझो जोर लगाए जमानो। जोर लगाए। जयराम जी की। आशा है कि तव्हां सभिनी खे असांजा वीडियो जरूर पसंद आया हूंदा। त तव्हां हिन वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर भी जरूर कयो। ऐं हर रोज नई वाणी वार वीडियो ॾिसण लाइ तव्हांखे सिर्फ असांजे चैनल खे सब्सक्राइब करणो आहे, एवन बेल आइकन खे क्लिक करणो आहे ऐं नोटिफिकेशन फॉर ऑल करणो आहे, जीअं तव्हांखे सभिनी वीडियो जी नोटिफिकेशन मिलंदी रहे।